कासिमत मां खे ख़बर नहीं पिया कोट छतन शाह में घिटीअ में रांदि खेॾींदड़ नीगर भित किरस्प मलबे हेठां दॿिजी फौत थियो आहे। 8 वरियनि जो शासे पुट परवेज़ ख़ासकेली भित किरस्प मलबे हेठां दॿिजी फौत थियो आहे। घर में रोज़ राड़ो मतल आहे। रांदि खेॾींदड़ नीगर भित किरस्प मलबे हेठां दॿिजी फौत थियो आहे। 8 वरियनि जो शासे पुट परवेज़ ख़ासकेली भित किरस्प मलबे हेठां दॿिजी फौत थियो आहे। घर में रोज़ राड़ो मतल आहे। कासिमत मां खे ॿुधाईं पिया रांदि खेॾींदड़ नीगर भित किरस्प मलबे हेठां दॿिजी फौत थी पियो।